जी बिल्कुलु हिन वक़्तु असीं PS 3 जी पोलिंग नंबर 10 आलम खान लेगारी में मौजूदु आहियूं। हिते जेको आहे पोलिंग जो अमल जेको आहे उहो तेज़ी सां जारी आहे। हिते जेको आहे हिन महिल ताईं 500 प्लस जेको आहे वोटर जेके आहिनि उहे कास्ट करे चुका आहिनि। हितां जी जेका फीमेल पोलिंग आहे उते बि लॻभॻि 250 जे वोट जेके आहिनि उहे कास्ट थी चुका आहिनि। इहो पिणु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन खां अलावा जेको आहे त असां विज़िट कयूंसीं अलहंदो जमाली पोलिंग स्टेशन, हासुल खान जमाली ऐं रेहान खान जमाली, उते बि पोलिंग जो अमल तेज़ी सां जारी हुयो। इहो पिणु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॻड़ीखेरे में जेके इंतिहाई हसास करार ॾिनल पोलिंग स्टेशन्स हुयूं उते सिक्योरिटी जा इंतिज़ाम सख़्तु कया विया आहिनि ऐं जेको आहे अमन अमान जी सूरत हाल हिन वक़्तु ताईं बरक़रार आहे। असां वोटरनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं त वोटर जेको आहे परेशान नज़र आया, छो जो हुननि जा वोट इलेक्शन कमीशन तरफ़ां जेके आहिनि त कुझु जेको आहे त जेकॾहिं घर जा 5 भाती आहिनि त 5 भातियुनि जा अलॻि अलॻि पोलिंग स्टेशन्स ते विराया विया आहिनि। तंहिं करे हू जेको आहे त इंतिहाई परेशान नज़र आया। इहो पिणु तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी इंतिज़ाम जेके आहिनि त उहे हर पोलिंग स्टेशन ते सख़्तु कया विया आहिनि। जॾहिं त वोटिंग जो जेको अमल आहे त उहो शहर सिटी जूं पोलिंग स्टेशन्स हुजनि या ॿहिराड़ी जूं पोलिंग स्टेशन्स हुजनि उते तेज़ी सां जेको आहे त जारी आहे। जी।